बिछा जी नगरी ते कंहिंखे बि रहम न आयो। शहर में माटेली मां वारो सुलूक बरक़रार। शहर पब्लिक स्कूल खां महरूम बणिजी वियो। नौजवान जो मुस्तक़बिल दाव ते लॻल। पब्लिक स्कूल जो कम 3 सालनि अंदर मुकमल थियणो हो, पर 21 साल गुज़री वञण बावजूद भी कम मुकमल न थी सघियो। बिछा शहर जो मुस्तक़बिल संभालण लाइ मिलियल पब्लिक स्कूल अधूरो ख्वाब बणिजी वियो। 50 एकड़नि ते मुश्तमिल पब्लिक शहरियुनि जे लाइ बेलाव बणियल। ज़रियनि मूजिब पब्लिक स्कूल अंदर कब्ज़ा माफ़िया फसल पोखे छॾियो ऐं पंहिंजी रिहाइशगाह क़ाइमु करे वरिती। अहिड़े अमल ते शहर जे सियासी समाजी अॻवाननि ऐं मक़ामी शहरियुनि आला इख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो त खुदारा बिछा जी नगरी खां इंसाफ़ कयो वञे। माटेली मां वारो सुलूक ख़त्म करे पब्लिक स्कूल जो रहियल कम मुकमल कराए क्लास हलाए वञे। नौजवाननि खे तालीम जहिड़ी नेमत खां महरूम थियण खां बचाए वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।